ओम शांति। अॼु मिले तारीख़ है 4/7/2024। मीठा मीठा बाप दादा चवनि था, मीठी मीठी ॿार भाउ भेण जे भान सां निकिरी करे भाउ भाउ सम्झो। असां सभु आत्मा आत्मा भाउ भाउ आहियूं त सिविलाए ठही वेंदी। आत्मा जॾहिं सिविल आत्मा जॾहिं सिविलाइज़ ठही तॾहिं कर्मातीत ठही वेंदी। आत्मा जॾहिं सिविलाए ठही वञे तॾहिं कर्मातीत ठही सघंदा आहिनि। प्रश्न आहे, पंहिंजी खामियुनि खे कढण जे लाइ कहिड़ी युक्ति रचणी खपे। उत्तर आहे, पंहिंजे कैरेक्टर्स जो रजिस्टर रखो। पंहिंजे कैरेक्टर्स जो रजिस्टर रखो, हुन में रोज़ जो पोता में नोट करो। रजिस्टर रखण में सां पंहिंजी खामियुनि जो मालूम पइजी वेंदो। पोइ सहज ई उहे सभु खामियूं निकिरी वेंदियूं। खामियुनि खे कढंदे कढंदे हुन अवस्था ताईं पहुचणो आहे जो हिकु बाप जे सवाइ ॿियो कुझु यादि ई न अचे। खामियुनि खे कढंदे कढंदे हुन अवस्था ताईं पहुचणो आहे जो हिकु बाप जे सवाइ ॿियो कुझु यादि ई न अचे। कहिड़ी बि पुराणी चीज़ में ममत्व न रहणो खपे। कहिड़ी बि पुराणी चीज़ में ममत्व न रहणो खपे। अंदरि कुझु बि मांगण जी तमन्ना न हुजणी खपे। ओम शांति। हिकु आहे मानव बुद्धि, ॿी आहे ईश्वरी बुद्धि, पोइ आहे दैवी बुद्धि। मानव बुद्धि, ईश्वरी बुद्धि, पोइ आहे दैवी बुद्धि। मानव बुद्धि आहे आसरी बुद्धि, क्रिमिनल आय वारी बुद्धि। हिकु हूंदी आहे सिविल आय वारी बुद्धि, ॿी हूंदी आहे क्रिमिनल आय वारी बुद्धि। क्रिमिनलाइज़ देवताउनि जी आहे वाइसलेस, सिविलाइज़ आहिनि अर्थात। ऐं कलयुग में मनुष्यनि जी आहे विशेष क्रिमिनल आय। उन्हनि जे ख़्यालात ई विशेष हूंदा। क्रिमिनल आय मनुष्य रावण जी जेल में पिया आहिनि। रावण राज्य में सभु क्रिमिनल आइज़ वारा हूंदा, हिकु बि सिविल आइज़ वारो न हूंदो। हाणे तव्हां पुरुषोत्तम संगम युग ते आहियो। हाणे बाबा तव्हांखे क्रिमिनल आइज़ सां बदिली करे सिविल आइज़ ठाहिनि था। क्रिमिनल आइज़ में बि अनेक प्रकार जा हूंदा आहिनि, कोई सेमी, कोई कहिड़ा हूंदा आहिनि। जॾहिं सिविल आय ठही वञे तॾहिं कर्मातीत अवस्था थिए, पोइ ब्रदरली आइज़ ठही वेंदी। हाणे असांखे सिविल आइज़ ठाहिणी आहे। असां सभु आत्मायूं भाउ भाउ आहियूं। इहा आत्माउनि जो इहो पार्ट आहे, इहा आत्माउनि जो इहो पार्ट आहे, इहा आत्माउनि जो इहो पार्ट आहे। हुन दृष्टि सां ॾिसो। आत्मा आत्मा खे ॾिसंदी आहे न, शरीर त रहंदो ई न आहे त क्रिमिनल आइज़ कीअं थी सघे। हिन करे बाप चवंदा आहिनि, पंहिंजे खे भाउ भेणनि जे बान सां कढंदा वञो, पंहिंजे खे भाउ भाउ सम्झो। इहा बि ॾाढी गुह्य ॻाल्हि आहे, कॾहिं कंहिंजी बुद्धि में अची न सघंदी आहे। सभु पंहिंजे खे भाउ भाउ सम्झो, सभु पंहिंजे खे भाउ भाउ सम्झो। इहा बि ॾाढी गुह्य ॻाल्हि आहे जो कंहिंजी बुद्धि में न अची सघंदी आहे। सिविलाइज़ जो अर्थ कंहिंजी बुद्धि में अची न सघंदो आहे। अगरि अची वञे त ऊच पद पाए वञे, अगरि अची वञे त ऊच पद पाए वञे। बाप सम्झाईंदा आहिनि, पंहिंजे खे आत्मा सम्झो, शरीर खे भुलिजणो आहे। इहे शरीर छॾिणो बि आहे बाप जी यादि में। मां आत्मा बाबा वटि वञां थी। असांखे बाबा चई न, पंहिंजी खामियुनि खे कढंदे कढंदे बसि असांखे इहा ई यादि रहे, मां आत्मा आहियां, बाबा आहे, बाबा मुंहिंजो बाप ऐं जांचे। अगरि दुनिया यादि अचे थी त इहे सभु आत्मायूं मुंहिंजा भाउ आहिनि जो नंबरवार पावन ठहिया आहिनि, जो नंबरवार पावन ठहिया आहिनि। त बाबा चवनि था कि अगरि सिविलाइज़ अर्थ जी बुद्धि में अची वञे त ऊच पद पाए वठे। बाप सम्झाईंदा आहिनि, पंहिंजे खे आत्मा सम्झो, शरीर खे भुलिजणो आहे। इहे शरीर छॾिणो बि आहे बाप जी यादि में। ये शरीर छॾिणो बि आहे त बाप जी यादि में ई शरीर छॾिणो आहे।
बाप सम्झाईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झो, शरीर खे भुलिजणो आहे न, इहे शरीर छॾिणो बि आहे बाप जी यादि में। मां आत्मा बाबा वटि वञा थी, देह जो बांध छॾे पवित्र ठाहिण वारे बाप जी यादि में ई शरीर छॾिणो आहे। क्रिमिनलाइज़ हूंदी त अंदर में ज़रूरु खाईंदो रहंदो। मंज़िल ॾाढी भारी आहे, पर कोई बि सुठा सुठा ॿार आहिनि त बि कुझु न कुझु भूलियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। श्री माया आहे न, कर्मातीत त कोई बि थी न सघे। कर्मातीत अवस्था खे पिछाड़ी में पाईंदा तॾहिं सिविलाइज़ थी सघंदा। पोइ उहा रूहानी ब्रदरली लव रहंदो आहे। रूहानी ब्रदरली लव ॾाढो ई सुठो हूंदो आहे। पोइ क्रिमिनल दृष्टि न थींदी आहे। सभिनि ते रूहानी ब्रदरली लव हुजणो खपे, तॾहिं उच्च पद पाए सघंदासीं। बाबा एम ऑब्जेक्ट त पूरी बतलाईंदा आहिनि। ॿार सम्झंदा आहिनि कि इहे असां में खामी आहिनि। रजिस्टर जॾहिं रखंदा तॾहिं खामियुनि जो बि मालूम पइजी वेंदो आहे। तॾहिं खामियुनि जो बि मालूम पइजी वेंदो आहे। थी सघंदो आहे कोई रजिस्टर न रखण सां बि सुधरी सघंदो आहे। अगरि उहा बुद्धि में रखनि त मूंखे हीअ पंहिंजी खामी कढणी आहे, त रजिस्टर जॾहिं रखंदव त खामी निकिरंदी। थी सघंदो आहे कोई रजिस्टर न बि रखे त बि सुधरी वञे, परंतु जो कचा आहिनि उन्हनि खे रजिस्टर ज़रूरु रखिणो खपे। जंहिंजी कोई आदत वञे ई नथी उन्हनि खे रजिस्टर ज़रूरु रखिणो खपे। कचा त ॾाढा आहिनि, कोई खे त लिखिणो ई न ईंदो आहे। अवस्था तव्हांजी अहिड़ी खपे जो ॿिए कंहिंजी यादि ई न अचे। असां आत्मा बिना शरीर आयासीं, हाणे अशरीरी थी करे वापसि पंहिंजे घर हलणो आहे। असां आत्मा बिना शरीर परमधाम खां आयासीं, पोइ वरी अशरीरी थी करे असां सभिनि खे वापसि पंहिंजे घर हलणो आहे। हिन ते ई हिकु कहानी आहे। उन्हनि चयो लाठी बि न उठायो, उहो बि पिछाड़ी में यादि ईंदी। कोई बि चीज़ में ममत्व न रखिणो। नेडी बाबा चई न, कोई बि चीज़ अहिड़ी न रखो लोभवश जो असांखे घड़ी घड़ी यादि अचे। ॾाढनि खे ममत्व पुराणी वस्तुनि में रहंदो आहे। ॾाढनि जो कुझु बि यादि न अचे सिवाय बाप जी। केतिरी ऊची मंज़िल आहे न, किथे ठिकरियूं, किथे शिव बाबा जी यादि। मांगण जी तमन्ना बि न हुजणी खपे। हर हिक खे कम से कम 6 घंटा सर्विस ज़रूरु करणी खपे। वैसे त गवर्नमेंट जा 8 घंटा हूंदा आहिनि, परंतु पांडव गवर्नमेंट जी सर्विस कम सां कम 6 घंटा ज़रूरु करो। विशेष मनुष्य कॾहिं बाबा खे यादि करे न सघंदा। विशेष मनुष्य जेका हूंदा आहिनि उहो कॾहिं बाबा खे यादि करे ई न सघंदा। उहो ॿियो ई तव्हां कंदव त विघ्न विझंदा। इन करे अहिड़े माण्हुनि सां असांखे दूर ई रहणो खपे न। उन्हनि ते रहम करो, बाक़ी उन्हनि जी ज़्यादा संपर्क में न ई अचो। सत्युग में आहे वॉइसलेस वर्ड। देवी देवताउनि जी महिमा ॻायल आहे। सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण निर्विकारी। तव्हां ॿारनि जी अवस्था केतिरी उपराम रहणी खपे। कोई बि छीची चीज़ में ममत्व न रहणो खपे। असांखे कोई बि छीची चीज़ में ममत्व न रहणो खपे। शरीर में बि ममत्व न रहे, एतिरो योगी थी वञो। असांजे शरीर में बि ममत्व न रहे, एतिरो योगी थी वञो। जॾहिं सच अहिड़ा योगी थींदव त उहा जीअं फ्रेश, हमेशह ताज़ा रहंदा। जेतिरो तव्हां सतो प्रधान ठहींदा वेंदव, ख़ुशी जो पारो ओतिरो चढ़ंदो वेंदो। 5000 वर्ष पहिरियों बि अहिड़ी ख़ुशी हुई न असांखे। सत्युग में बि उहा ई ख़ुशी हूंदी, हुते बि ख़ुशी रहंदी। पोइ इहा ई ख़ुशी साथ खणी वेंदासीं। बाबा चवनि था सत्युग में बि उहा ई ख़ुशी हूंदी। असांखे सत्युग में बि उहा ई ख़ुशी हूंदी, हिते बि ख़ुशी रहंदी। पोइ उहा ई ख़ुशी असां साथ में खणी वेंदासीं। अंत मते सुगति चइबो आहे न।
हाणे जी मत पोइ गति सतयुग में थींदी। त बाबा चवनि था कि हाणे तव्हां जेतिरो तव्हां सतो प्रधान थींदो उनजी निशानी छा आहे? असांजे जीवन में ख़ुशी वधंदी वेंदी। 5000 वर्ष पहिरियों बि असांजे जीवन में ख़ुशी हुई, सतयुग में बि उहे ई ख़ुशियूं, हिते बि ख़ुशी रहंदी, पोइ उहे ई ख़ुशी साथ खणी वेंदासीं। हिन करे सदा ख़ुशि रहण जो संस्कार ठाहे छॾियो। अंतमती सुगति चइबो आहे न। हाणे जी मत पोइ गति सतयुग में थींदी। इहा ॾाढी वीचार सागर मंथन करिणो हूंदो आहे। बाप त आहे ई दुख हरता सुख हरता। तव्हां चईंदा आहियो असां बाप जा ॿार आहियूं त कंहिंखे बि दुख ॾियणो न खपे। तव्हां चईंदा आहियो कि असां शिव बाप जा ॿार आहियूं त असांखे कंहिंखे बि दुख न ॾियणो। सभिनि खे सुख जो रास्तो ॿुधाइणो खपे। यदि सुख न ॾींदा त ज़रूरु दुख ॾींदा हूंदो। इहो पुरुषोत्तम संगम युग आहे। जबकि तव्हां पुरुषार्थ कंदा आहियो सतो प्रधान ठहिण जो। पुरुषार्थी बि नंबरवार हूंदा आहिनि। जॾहिं ॿार सुठी सर्विस कंदा आहिनि त बाप उन्हनि जी महिमा कंदा आहिनि। इहो फलानो ॿार योगी आहे। जो सर्विसेबल ॿार आहिनि उहो वाइसलेस लाइफ में आहिनि। जो सर्विसेबल ॿार हूंदा आहिनि उहो वाइसलेस लाइफ में आहिनि। त सर्विसेबल ॿार केरु हूंदो? वाइसलेस लाइफ वारो सर्विसेबल ॿार हूंदो। जंहिंखे जरा बि अहिड़ा वेड़ा ख़्यालात न ईंदा हूंदा उहे पिछाड़ी में कर्मातीत अवस्था खे पाईंदा। तव्हां ब्रह्मण ई सिविलाइज़ ठहियो था न। मनुष्य खे कॾहिं देवता न चई सघंदासीं। जो क्रिमिनल आई हूंदी उहो पाप ज़रूरु कंदा हूंदा। जो क्रिमिनल आय वारा हूंदा उहो पाप ज़रूरु कंदा हूंदा। सतयुगी दुनिया पवित्र दुनिया इहा आहे पतित दुनिया। इहा अर्थ बि सम्झंदा न आहिनि। जॾहिं ब्रह्मण ठहनि तॾहिं सम्झनि कि पतित दुनिया ऐं पवित्र दुनिया जो अर्थ। जॾहिं ब्रह्मण ठहनि, जॾहिं ख़ुदि पवित्रता जी प्रतिज्ञा करनि तॾहिं ई सम्झनि कि हा इहा पवित्र ऐं पतित दुनिया जो अर्थ इहो आहे। चईंदा आहिनि ज्ञान त ॾाढो सुठो आहे, जॾहिं फुर्सत हूंदी तॾहिं ईंदासीं। पोइ चईंदा ज्ञान त ॾाढो सुठो आहे, जॾहिं फुर्सत ईंदी तॾहिं ईंदासीं। बाबा सम्झंदा आहिनि ईंदा कॾहिं बि न। बाबा सम्झंदा आहिनि कि ईंदा कॾहिं बि न। इहे त बाप जी इंसल्ट थी न, है न। इहे त बाप जी इंसल्ट थी। मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि त फौरन करिणो खपे। कल्ह ते टालियो त माया नक सां पकड़े गटर में विझी छॾंदी आहे, है न, विकार में विझी छॾंदी आहे। श्री माया बि ॿुधंदी आहे न कि ईअं प्लान था ठाहिनि। पोइ उहो हुन रीति ज़ोर सां विकारी संकल्प तव्हांखे मोकिलंदी ऐं तव्हां गटर में किरी पवंदव। कल्ह कंदे काल खाई वेंदो। शुभ कार्य में देरी न करणी खपे। काल त सर ते जीअं सभिनि जे बीठो ई आहे। केतिरा मनुष्य अचानक मरी वेंदा आहिनि। हाणे ॾिसो कीअं माण्हू ऑफिस में वेठे वेठे अख़बार पढ़ंदे डांस कंदे हार्ट अटैक अची वियो, उते ई शरीर छॾी वियो। त इहा निशानी आहे कि मौत त सभिनि जे सर ते बीठी आहे। अचानक कॾहिं बि कंहिंजो नंबर अची थो वञे। हाणे बॉम्ब्स किरिया त केतिरा मनुष्य मरी विया। अर्थक्वेक थींदी आहे त पहिरियों थोरी पतो रहंदो आहे। अर्थक्वेक जो पहिरियों न पतो पवंदो आहे, पर जॾहिं हिलंदी आहे तॾहिं पंहिंजी बारिश जो माण्हू पतो करे सघे, लेकिन अर्थक्वेक जो नथो पतो करे सघे। किथे पतो बि पइजी वेंदो हूंदो, पर छा कंदा। चाचा त माण्हू निकिरी ईंदा, बिल्डिंग बि त किरी पवंदियूं न। हिते त माण्हू हिकु जॻह सां ॿिए जॻह हली वञे। त अर्थक्वेक में बि अगरि पतो पइजी वञे, वैसे त अर्थक्वेक थियण खां पोइ मालूम पवंदो आहे। किथे बि ईअं
कोई वो ना आहे अञा थींदो बि हुजे किथे की पहिरियों खां ई पतो पइजी वञे ऐं ख़ाली कराए छॾनि। अर्थक्वेक थींदी आहे न त पहिरियों थोरी पतो पवंदो आहे। ड्रामा अनुसार नेचुरल क्लैमिटीज़ बि थियणियूं आहिनि जेके त कोई ॼाणे न सघंदो, जेके त कोई ॼाणे न सघंदो। ॾाढो नुक़सानु थी वेंदो आहे, ॾाढो नुक़सानु थी वेंदो आहे। पोइ गवर्नमेंट रेल जो किरायो आदि वधाए ॾींदी आहे, पोइ पैसा किथां कढे? माण्हू चवनि था गवर्नमेंट ईअं ख़र्चो थी करे त दुनिया में एॾा अर्थक्वेक थियनि था, एॾी बाढ़ियूं अचनि थियूं, एॾो कुझु थिए थो, माण्हू गवर्नमेंट तव्हांखे सभु कुझु ठीकु करे ॾिए थी, त उन वटि पैसा किथां अचनि? ॾिस, सभु क़ाइदे अनुसार असांखे हा किथे घोटालो बि थींदो हूंदो, पर असांखे हर हिकु ॻाल्हि में बाबा ॾिसो हर हिकु ॻाल्हि असांखे पॉज़िटिविटी सम्झाईंदा आहिनि। त हिन सां जो दुनिया में आहे भई हीअ गवर्नमेंट ख़राबु, ईअं थी करे, हिन सां असां पंहिंजे मन खे शांति करे सघंदा आहियूं। थोरा सम्झी बुद्धि में सम्झ ईंदी आहे न, हा भई बराबरि तव्हांजे शहर में जो आए दिन उन्नति थिए थी, उन जे लाइ पैसा बि त खपनि न, त मनुष्य खे त वञिणो ई पए न। त बाबा चवनि था ॾिसो ईअं नेचुरल क्लैमिटीज़ नुक़सानु कंदी त पोइ गवर्नमेंट रेल आदि जो किरायो वधाए छॾंदी त मनुष्य खे वञिणो त पए, त पैसा त ॾियणा पवंदा। ख़्यालु कंदा रहंदा आहिनि कीअं आमदनी वधायूं त मनुष्य ॾेई सघनि। अनाज केतिरो महांगो थी वियो आहे, त बाप बि सम्झाईंदा आहिनि सिविलाइज़ खे चइबो आहे पवित्र आत्मा। बाप बि सम्झाईंदा आहिनि सिविलाइज़ खे चइबो आहे पवित्र आत्मा। इहे त दुनिया ई क्रिमिनलाइज़ वारी आहे। तव्हां हाणे सिविलाइज़ ठहींदा आहियो, महिनत आहे ऊच पद पाइण कोई मासी जो घर न आहे। ये कहावत आई है, ऊच पद पाइण कोई मासी जो घर न आहे। जो ॾाढा सिविलाइज़ ठहींदा उहे ई ऊच पद पाईंदा। तव्हां हिते आया आहियो नर सां श्री नारायण ठहिण लाइ, परंतु जो सिविलाइज़ न ठहींदा, ज्ञान उठाए न सघंदा, उहो पद बि घटि पाईंदा। त इहे जेका मुख्य 8 आहिनि न, उन्हनि जो मुख्य पुरुषार्थ आत्मिक स्थिति में जो ई आहे। उन्हनि जो मुख्य पुरुषार्थ आत्मिक स्थिति में स्थित थियण जो ई आहे। आत्म अभिमानी भव जो वरदान उन्हनि पूरो प्रैक्टिकल में लायो आहे। जेका ये 8 रत्न वारी आत्मायूं आहिनि, हिन समय सभी मनुष्यनि जी क्रिमिनलाइज़ आहे। सत्युग में हूंदी आहे सिविलाइज़। बाप सम्झाईंदा आहिनि मिठा ॿार, तव्हां देवी देवता स्वर्ग जा मालिक ठहिणु चाहींदा आहियो त ॾाढो सिविलाइज़ ठहो। अगरि सत्युग में देवी देवता ऊच पद पाइणु चाहींदा आहियो, महाराजा महारानी ठहिणु चाहींदा आहियो, त असांखे छा करिणो खपे? सिविलाइज़ ठाहिणी आहे। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो, तॾहिं 100% सोल कॉन्शियस ठही सघंदो। कोई खे बि अर्थ सम्झाइणो आहे। सत्युग में पाप जी कोई ॻाल्हि आहे ई न, हूंदी ई न। उहा आहे ही सर्वगुण संपन्न संपूर्ण सिविलाइज़ दुनिया। उहा आहे सर्वगुण संपन्न संपूर्ण सिविलाइज़। सत्युग में पाप आदि कोई थींदो ई न। उहा आहे सर्वगुण संपन्न सिविलाइज़ वारी दुनिया। चंद्रवंशी जी 2 कलाक घटि थी वेंदी आहे। चंद्रमा जी बि पिछाड़ी में अची करे लीक रहंदी आहे, न हिकदमि निल न थींदो आहे। चइण में ईंदो आहे प्राय लोप थी वियो, गुम थी वियो, लेकिन लीक रहंदी आहे। बाबा चवंदा आहिनि लीक रहंदी आहे, बांदलनि में ॾिखाए में न ॾींदी आहे। त बाप चवंदा आहिनि तव्हांजी ज्योति बि बिल्कुलु बुझी न वेंदी आहे। कुझु न कुझु लाइट असांजी रहंदी आहे, कुझु न कुझु सम्झ रहंदी आहे। तॾहिं त जीअं ई बाबा जो परिचय मिलंदो आहे, उहा आत्मा जगी वेंदी आहे।
सुप्रीम बैटरी सां पोइ तव्हां पावर वठंदा आहियो। ख़ुदि ई अची करे सिखलाईंदा आहिनि कि मूंसां गॾु तव्हां कीअं योग रखी सघंदा आहियो। टीचर पढ़ाईंदा त बुद्धि योग टीचर सां ई रहंदो न। टीचर जो मत ॾींदा आहिनि, उहो पढ़ंदा आहिनि। असां बि पढ़ी करे टीचर अथवा बैरिस्टर ठहींदासीं। हिन में कृपा आदि जी, कृपा आशीर्वाद आदि जी कोई ॻाल्हि न आहे। बाक़ी आदि जी कोई ॻाल्हि न रहंदी आहे। मथो टेकण जी बि दरकार न आहे। हा, कोई हरिओम या राम राम चईंदा आहिनि त रिटर्न में करिणो पवंदो आहे। इहा हिकु इज़त ॾियणु थी वियो, अहंकार न ॾेखारिणो आहे। तव्हां ॼाणंदा असांखे त बाबा हिकु बाबा खे ई यादि करिणो आहे। कोई भक्ति छोड़ंदो आहे त बि हंगामो थी वेंदो आहे। भक्ति छॾण वारनि खे नास्तिक चईंदा आहिनि। उन्हनि जे नास्तिक चइण अथवा तव्हांजे चइण में भक्ति छुड़ाइण वारे खे नास्तिक, छॾण वारे खे नास्तिक चईंदा आहिनि। उन्हनि जे नास्तिक चइण ऐं असांजे नास्तिक चइण में केतिरो फ़र्क़ु आहे। असांजे लाइ नास्तिक केरु आहे? जो बाप खे ॼाणंदो ई न आहे। भले भक्ति कंदो हुजे, केतिरो बि भॻवान खे यादि कंदो हुजे, लेकिन जो ख़ुदि खे आत्मा न सम्झंदो आहे, निराकार रूप में परमात्मा खे पंहिंजो बाप न सम्झंदो आहे, पहचानंदो न आहे, त उहो आहे नास्तिक। त असांजे ऐं उनजी चइण में फ़र्क़ु थी वियो न। तव्हां चईंदा आहियो उहो बाप खे न ॼाणंदा आहिनि, हिन करे नास्तिक निधन जा आहिनि। इन करे सभु लड़ंदा झगड़ंदा रहंदा आहिनि। घर घर में झगड़ो अशांती आहे। क्रोध जी निशानी आहे अशांती। हाणे सभु जॻह शांती थी वेंदी। हुते केतिरी अपार शांती आहे। मनुष्य चईंदा आहिनि भक्ति में थोरी शांती मिलंदी आहे, परंतु उहा अल्पकाल जे लाइ शांती मिलंदी आहे। मनुष्य चईंदा आहिनि कि भक्ति में शांती मिलंदी आहे, परंतु उहा अल्पकाल जी लाइ आहे न, सदा जे लाइ शांती खपे। बाबा चईंदा आहिनि उहा अल्पकाल जे लाइ असांखे शांती मिलंदी आहे, लेकिन असांखे सदाकाल जे लाइ शांती खपे। तव्हां धणी सां निधन जा ठही वेंदा आहियो, तॾहिं शांती खां पोइ अशांती थी वेंदी आहे। असां धणी जा, हाणे असां धणी जा आहियूं। सत्य त्रेता में धणी जो वरसो हूंदो, पोइ असां द्वापर सां निधन जा थी वेंदासीं। जॾहिं बाबा खे भुलिजी वेंदासीं, ख़ुदि खे बि भुलिजी वेंदासीं। बाबा खे त भुलिजल ई हूंदासीं, लेकिन यथार्थ परिचय त न हूंदो न। ख़ुदि खे बि सिर्फ़ु एतिरो ई पतो हूंदो न, मां आत्मा आहियां। पूरी रीति त न पतो हूंदो न। बेहद जो बाप बेहद सुख जो वरसो ॾींदो आहे। हद जे बाप सां हद जो सुख जो वरसो मिलंदो आहे। बेहद जो बाप बेहद जो सुख ॾींदा आहिनि। हद जो बाप हद जो सुख ॾींदा आहिनि। उहो वास्तव में दुख जो काम कटारी जो वरसो आहे, जंहिंमें दुख ई दुख आहे। दुनिया वारा बाप कहिड़ो वरसो ॾींदा आहिनि? दुख जो काम कटारी हलाइण जो वरसो ॾींदा आहिनि, जंहिंमें दुख ई दुख आहे। इन करे बाप चईंदा आहिनि तव्हां आदि मध्य अंत दुख ई पाईंदा आहियो। बाप चईंदा आहिनि मुझ पतित पावन बाप खे यादि करो। हिन खे चइबो आहे सहज यादि ऐं सहज ज्ञान, सृष्टि चक्कर जो। बाप चईंदा आहिनि कि हाणे मूंखे यादि करो। हिन खे चइबो आहे सहज यादि, सहज ज्ञान, सृष्टि चक्कर जो। तव्हां पंहिंजे खे आदि सनातन देवी देवता धर्म जो सम्झंदा त ज़रूरु स्वर्ग में अची वेंदा। तव्हां पंहिंजे खे आदि सनातन देवी देवता धर्म जो सम्झंदा त ज़रूरु स्वर्ग में अची वेंदा। स्वर्ग में सभु सिविलाइज़ हुया। देही अभिमानी खे सिविलाइज़ चईंदासीं न। सिविलाइज़ में पोइ कोई विकार हूंदो न आहे। देह अभिमान खे
क्रिमिनलाइज़ वारो चईंदासीं। बाबा चवनि था कि स्वर्ग में सभु सिविलाइज़ वारा हूंदा, देहाभिमान खे क्रिमिनलाइज़ वारो चईंदासीं। सिविलाइज़ में कोई भी विकार हूंदो न आहे। बाप केतिरो सहज करे सम्झाईंदा आहिनि, परंतु ॿारनि खे इहा बि यादि न रहंदो। बाबा चवनि था एतिरी ॻाल्हि बि ॿारनि खे यादि न रहंदी आहिनि। त असांखे एतिरी ॻाल्हि त यादि रहे। शुरू खां बाबा असांखे हिकु ई ॻाल्हि सम्झाइनि था, योगी ठहो, पवित्र ठहो। योगी अर्थात ख़ुदि की आत्मा सम्झो, बाप की यादि करो। पवित्रता अर्थात हमेशा सिविलाइज रखो, हमेशा सिविलाइज रखो। बाप केतिरो सहज करे सम्झाईंदा आहिनि, परंतु ॿारनि खे यादि ई न रहंदा। छो जो क्रिमिनलाइज़ त हिन छीछी दुनिया ई उन्हनि खे यादि ईंदी आहे। बाप चईंदा आहिनि इहा दुनिया खे हाणे भुलिजी वञ। बाप चईंदा आहिनि त इहे विच विच में अभ्यास करो। बसि मां आत्मा आहियां, बाबा, ॿियो कोई असांखे कुझु बि यादि ई न अचे। ॿियो कोई असांखे भले आवाज़ ईंदी वञनि, साम्हूं कुझु ॾेखारे में बि ॾिए थो, छो असांजो त अखियूं खोले वारो योग आहे न। लेकिन असांखे बसि इहे यादि रहे मां आत्मा आहियां, मुंहिंजो बाबा आहे, बसि ॿियो कुझु यादि ई न रहे। हिन दुनिया में कुझु आहे ई न। इहो शरीर बि असांजो न आहे, इहा हड्डी मांस वारो शरीर बि असांजो न आहे। हीअ बि जीअं जली आयो आहे, असां लाइट जे शरीर में वेठा आहियूं बाबा सां गॾु। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार अहिड़ो योगी ठहिणो आहे जो शरीर में बि जरा ममत्व, जरा सो बि ममत्व न रहे। कोई भी छीछी चीज़ में आसक्ति न वञे। अवस्था अहिड़ी उपराम रहे, जो अवस्था अहिड़ी उपराम रहे, कहिड़ी बि छीछी चीज़ में असांजी आसक्ति न हुजणी खपे। कोई भी छीछी चीज़ में असांजी आसक्ति न हुजणी खपे। ये चेक करिणो आहे असांखे। अवस्था अहिड़ी उपराम रहे, ख़ुशी जो पारो चढ़ो रहे। ॿियो आहे कल्ह काल सिर ते बीठो आहे, इन करे शुभ कार्य करण में देरी न करो, कल्ह ते न छॾिणो आहे। वरदान आहे चतुर सुजान बाप सां चित्राई कराइण जे बजाय महसूसता शक्ति द्वारा सर्व पापनि सां मुक्त ठहो। चतुर सुजान बाप सां चित्राई करण जे बजाय महसूसता शक्ति द्वारा सर्व पापनि सां मुक्त रहो। कई बार चतुर सुजान बाप सां बि चित्राई कंदा आहिनि। पंहिंजो कमु सिद्ध करण जे लाइ, पंहिंजो नाम सुठो करण लाइ हुन ते महसूस करे वठंदा आहिनि, हुन समय महसूस करे वठंदा आहिनि। पंहिंजो कमु सिद्ध करण लाइ, पंहिंजो नाम सुठो करण लाइ हुन समय महसूस करे वठंदा आहिनि कि हा ठीकु आहे, लेकिन हुन महसूसता में शक्ति न आहे, न हूंदी आहे, इन करे परिवर्तन न करे पाईंदा आहिनि। त असां महसूस करो हा मुंहिंजी ग़लती आहे, उनखे परिवर्तन करो। कई आहिनि जो सम्झंदा आहिनि इहा ठीकु ई आहे, कई आहिनि जो सम्झंदा आहिनि कि इहा ठीकु ई आहे, लेकिन सोचंदा आहिनि किथे नाम ख़राबु न थी वञे। इहे त ठीकु, कई सम्झंदा आहिनि इहा ठीकु न आहे, लेकिन सोचंदा आहिनि किथे नाम ख़राबु न थींदा आहिनि, इन करे पंहिंजे विवेक जो खून करे इहे पाप जे खाते में जमा थी न। किथे असां सच ॻाल्हायूं त असांखे माण्हू कुझु चवनि न, इन करे पंहिंजी सम्झ जो, विवेक जो खून करे छॾींदा आहिनि। सम्झंदा बि आहिनि इहे ठीकु न आहे, लेकिन कूड़ बि ऐं वैसे बि कोई ॻाल्हि ठीकु न आहे, लेकिन हुन समय
सम्झो कोई रिश्वत थो वठे त 3 वठनि था त चौथे खे वठिणो ई पवंदो, न त कढी छॾंदा। सम्झनि था इहे ग़लति आहे, लेकिन पंहिंजे विवेक जो खून करे सोचंदो मां निकिरी वेंदमि त फालतू में किथां कमाईंदमि, छा कंदमि, त पोइ पाप जे खाते में जमा थी वेंदो आहे। लेकिन अगरि असां सोचूं कि चलो मूंखे मिली आहे, लेकिन मां त ओतिरो पैसा खे ऑनेस्टली किथे दान ॾियणो खपे, हुनजो हिकु पैसो बि यूज़ न कयो, है न। हिन करे बाबा तॾहिं असांजो उहो क्षमा जे खाते में वेंदो। वैसे अॼुकल्ह त घर गृहस्थी में बि ॾाढो कुझु माण्हू करनि था ग़लति, पंहिंजे विवेक जो खून करे सोचनि था ईअं कीअं हलंदासीं, उहो बि त ईअं करे थी, असां बि करूं, त पाप जे खाते में जमा थी वेंदा। इन करे चितराई खे छॾे दिलि, सची दिलि जी महसूसता सां स्वयं खे परिवर्तन करे पापनि सां मुक्त ठहो। बाबा चवंदा इन करे सची दिलि जी महसूसता सां स्वयं खे परिवर्तन करे पापनि सां मुक्त ठहो। कई बार चतुर सुजान बाप सां बि चितराई कंदा आहिनि, पंहिंजो कमु सिद्ध करण लाइ, पंहिंजो नाम सुठो करण लाइ हुन समय महसूसु करे वठंदा आहिनि। जीअं बाबा पुछंदा इहे क्रोध कयो, इहे सही आहे, त चईंदा आहिनि न बाबा न सही आहे, त महसूसु कयो। लेकिन महसूसता जी शक्ति न हूंदी आहे, हिन करे ख़ुदि खे परिवर्तन न करे सघंदा, हिन करे ख़ुदि खे परिवर्तन न करे सघंदा आहिनि। कई आहिनि जो सम्झंदा आहिनि इहा ठीकु न आहे, लेकिन सोचंदा आहिनि काथे नाम ख़राब न थिए, हिन करे पंहिंजे विवेक जो खून करे छॾंदा आहिनि। इहे बि पाप जे खाते में जमा थींदो आहे। हिन करे चितराई खे छॾे सच्ची दिलि जी महसूसता सां स्वयं खे परिवर्तन कर, पापनि सां मुक्त ठहो। असांखे पापनि सां मुक्त करिणो आहे, कीअं? महसूसता शक्ति सां ख़ुदि खे परिवर्तन करे वठो। स्लोगन आहे जीवन में रहंदे भिन्न भिन्न बंधननि सां मुक्त रहणो ही जीवन मुक्त स्थिति आहे। जीवन में रहंदे भिन्न भिन्न प्रकार जे बंधननि सां मुक्त रहणु ही जीवन मुक्त स्थिति आहे। सर्व बंधननि सां मुक्त रहो। कीअं रहंदासीं? सभु कुझु बाबा जो ई सम्झो। जी मुंहिंजो कुझु आहे ई न, त मुंहिंजो कुझु आहे ई न, त सभु बाबा जो ई थी वियो, त सभु बंधननि सां मुक्त थी वेंदासीं। मुंहिंजी नुंहुं ईअं थी करे, धीअ ईअं थी करे, पुटु ईअं थो करे, पोतरो दोतरो ईअं थो करे, खाए नथो, ईअं नथो करे, ईअं नथो करे, सभु बाबा जे ई आहिनि न। बाबा तव्हांजा ॿार ॾिसो ठीकु रीति खाइनि नथा, वेस्ट था करनि, रोटी पैसा सभु बाबा खे ॾेई छॾे, तव्हां सिधा मस्तु रहो। असांजा ॿार थोरी आहिनि, असांजी गृहस्थी थोरी आहे। हाणे त इहा बाबा जी घर गृहस्थी आहे, त बाबा जी घर गृहस्थी जी रिपोर्ट, बाबा जी ॿारनि जी रिपोर्ट बाबा खे ॾियो। तव्हांजी ज़िमेवारी एतिरी आहे। असांजी ज़िमेवारी छा आहे? बाबा खे यादि कयो, बाबा खे यादि करो, बाबा खे सभु बाबा जी गृहस्थी जी सभु ॻाल्हियूं बाबा खे ॿुधाए छॾो, ऐं तव्हां हमेशह ख़ुशि रहो। ख़ुशी जा वाइब्रेशन फैलाइण जी सेवा आहे, न कि टेंशन करे वाइब्रेशन फैलायो न। हिन समय ॾिसो माण्हुनि वटि कंहिं वटि खाइण लाइ आहे, कंहिं वटि न आहे। कंहिंजे भाग्य में न हूंदो आहे न, त उहो केतिरे वॾे घर में बि शादी करे वठे, केॾो उन्हनि खे पैसो ॾियो, खाइण पीअण जी चीज़ूं ॾियो, उन्हनि जे पेट में वेंदो ई न, वेंदो त बि नुक़सानु थींदो। ऐं सम्झो कि हाणे सम्झो नुंहुं आहे, उहो त कुझु खाए नथी, त उन्हनि जा पति ऐं ॿार त वीचारा कीअं खाईंदा? किचन त उहा ई संभालंदी न। त चलो पति ऐं ॿारनि जे भाग्य में हूंदो त उन्हनि खे किथां बि खाइण लाइ मिली वेंदो। इन में तव्हांखे सोचण जी कोई ज़रूरत न आहे।
माण्हू सोचदा आहिनि न नूंहं आई आहे, पहिरियों त पुट खे एॾो खाराईंदा हुया, हाणे नूंहं आई आहे कुझु ठाहे नथी, वेठी आहे बसि फ़ोननि ते ईअं थी करे, त टेंशन थींदी आहे न माण्हू की इहो बि बंधन थींदो आहे ससु खे। चईंदो मुंहिंजे पोटनि खे बि नथी खाराए, मुंहिंजे पुट खे बि नथी खाराए, ख़ुदि बि ईअं वेठी आहे, चीज़ूं ख़राबु थी करे छॾे, सिखे बि नथी, त केॾो माण्हू खे टेंशन थी। इहे बि हिकु प्रकार जो दुख, परेशानी, टेंशन, बंधन आहे। न चाहींदे हुए बि असां सोचूं चलो जो आहे, लेकिन बंधन खींचदो आहे न। त अहिड़ी ॻाल्हियुनि में चलो बाबा तव्हांजा ॿारनि ईअं थियनि था, ईअं ई आहे, बसि बाबा खे चई करे ख़ुदि फ्री थी वियो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।